ओम शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार बाप जी मां संतान। हाणे मां आत्मा बाबा खे याद करे बाबा सां मन जी ॻाल्हियूं थी करां। हाणे मां बाबा जा महावाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मीठा मीठा शे बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे। बाबा आत्माउनि खे हाणे चए थो आत्म अभिमानी ठो। तव्हां आत्मा हिन शरीर द्वारा कर्म कराईंदी आहियो न। त जॾहिं बि कर्म करायूं त छा यादि रखूं कि मां आत्मा हिन शरीर सां कर्म करायां थी। ऐं मां कंहिंसां गॾु आहियां? परम पिता परमात्मा बाप सां गॾु। उहो मुंहिंजो आत्मा जो बाप परमात्मा अमर आहे न, ज्ञान जो सागर आहे। आत्मा कॾहिं बि मरदी न आहे। आत्मा त सदा अमर ई हूंदी आहे। आत्मा हिकु शरीर छॾे करे ॿियो वठंदी आहे। बाबा चए थो मां अमरनाथ आहियां, अमर बाबा आहियां। मां तव्हांखे हाणे अमर कथा थो ॿुधायां। मां अमर बाबा तव्हांखे अमर कथा थो ॿुधायां। मां ज्ञान जो सागर आहियां। मां हिन पुराणी दुनिया खे बदिली करे नयो ठाहिणु आहियां। हिकु ई बार हिन दुनिया में ईंदो आहे। जॾहिं हीअ दुनिया पुराणी थी वेंदी आहे, कब्रिस्तान थी वेंदी आहे, त मां हिते अची करे तव्हांखे तव्हांजे लाइ हिन दुनिया खे नयो ठाहींदो। हिनखे वापसि खां परिस्थान ठाहींदो आहे, जिते परियूं जहिड़ी सुंदर मनुष्य आत्मा जो हुनजो तन हुजे। उन दुनिया खे चइबो आहे स्वर्ग। बाबा चए थो हाणे ड्रामो 5000 साल जो ठहियल आहे। 5000 साल में 2500 वर्ष हिन दुनिया में सुख शांति हूंदी आहे और 2500 वर्ष दुख ऐं अशांति हूंदी आहे। ये ड्रामो ईअं ई ठहियल आहे। तॾहिं द्वापर युग खां भक्ति शुरू, दुख शुरू थींदो आहे त भक्ति शुरू थींदी आहे। मां तव्हांखे हाणे 21 जन्मनि जो वरितो ॾियणु आहियां। तव्हां आत्माऊं ॼाणंदा आहियो न कि मां ही कलयुगी मनुष्य खे सतयुगी देवी देवता अर्थात आत्माउनि में दैवी गुण धारण करण जी सम्झ शक्ति मां ही ॾींदो। मां तव्हांखे हाणे पंहिंजो ठातो आहे। हिन ब्रह्मा जे तन में अची करे मां तव्हांखे पंहिंजी पहचान ॾिनी आहे। हाणे हीअ विकारी भ्रष्टाचारी दुनिया ख़तम थियण वारी आहे। बाप ईंदो ई आहे हिकु बार हिन दुनिया खे वरी खां पवित्र पावन ठाहिण। बाबा चए थो प्रतिज्ञा करो। हाणे बाबा असां तव्हांजी मत ते ई हलंदासीं, तव्हांखे यादि करे ई सभु कर्म कंदासीं, तव्हांखां पूरो पूरो वठि वठंदासीं। माताऊं इहे ज्ञान वठी करे पंहिंजो जीवन सफल थी करनि। पुरुषनि खे त पंहिंजो अहंकार ज्यादा हूंदो आहे। वॾनि माण्हुनि खे बि ॾाढो अहंकार हूंदो आहे। माताऊं सतायल हूंदी आहे न, इन करे बाबा जो प्यार जॾहिं माताउनि खे मिलंदो आहे त आत्माउनि खे ॾाढो सुठो लॻंदो आहे। आहे त आत्माउनि जे लाइ ज्ञान, परंतु मनुष्य इहे स्त्री पुरुष करे वेठो, परंतु मुख्य त आत्मा आहे न। सभिनि शरीरनि जे अंदरि आत्मा आहे। हाणे सतयुगी राजधानी स्थापना थी थी। मां त दाता आहियां। हाणे मां दाता तव्हांखे छा ॾींदो आहे? ज्ञान गुण शक्ति। मां कोई तव्हांखे धन संपत्ति न ॾियणु आयो आहे, मां तव्हांखे सम्झ ॾींदो। इन सम्झ जेतिरी तव्हां धारण कंदव, जेतिरी शक्ति गुण धारण कंदव, ओतिरो तव्हांजे जीवन में आपे ई धन संपत्ति ईंदो। हाणे इहे श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत मां तव्हांखे हिकु बारी अची करे ॾींदो। कहिड़ी मत थो ॾियां? स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, पवित्र रहो। स्वर्ग जी बादशाही जो वरितो वठिणो अथव त मुंहिंजी हिन मत ते हलो। शिव बाबा
खे थोड़ी पंहिंजे लाइ मकान आदि ठाहिणो आहे जो तव्हांजे धन वठंदो तव्हां। शिव बाबा त असांखां छा वठंदो आहे? असांजी बुरायूं विकार आदि सभु वठंदो आहे न। बाक़ी बाबा धन आदि वठी करे तव्हांजो छा कंदो? उहो तव्हांजे अगरि तव्हां हिन बाबा खे धन ॾियो बि था त हुन सां तव्हांजो ई त घर ठहे थो न, तव्हांजे लाइ रहण जे लाइ मकान आदि ठहींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ कमाई थो करायां। हाणे बाप चए थो की तव्हांखे पुरुषार्थ त करणो ई पवंदो। सभिनि जी आत्मा हक़दार। मां कोई हिते कहिड़ी माताउनि खे, पुरुषनि खे, ॿारनि खे, धर्म जाति खे न ॾिसंदो आहे, मां आत्माउनि खे ॾिसंदो आहियां। इन मां जेको वरितो ॾियां थो इनजे ये सभिनि आत्माउनि जो हक़ आहे वठण जो। 21 जन्मनि जो वरितो आहे। छोजे अज्ञान काल में न माण्हू पुरुष ऐं स्त्री में भेद कंदा आहिनि। घर में बि अगरि ॿार हुजनि हुन में बि पुट ऐं धीअ में भेद कंदा आहिनि। लेकिन हिते बाबा त सभी आत्माउनि खे वरितो थो ॾे। बाबा चए थो हाणे आत्मा त न मेल आहे न फीमेल आहे, जबकि ॻायल बि आहे कुमारियूं 21 कुल जो उद्धार कंदियूं आहिनि। इहो बि चईंदा आहिनि कुमारियूं 21 कुल जो उद्धार कंदियूं आहिनि। पोइ कुमारियुनि खे कोई हिसो न ॾींदा आहिनि। आख़िर कहिड़ी कुमारी खे कहिड़ो हिसो मिलंदो आहे जो 21 कुलनि जो उद्धार कंदी आहे? परमात्मा जो ज्ञान ॾींदो आहे न। इहो ज्ञान धारण करे मनुष्य आत्मा ॿियनि मनुष्यनि खे जॾहिं ज्ञान ॾींदी आहे, सम्झो बाबा असांखे ज्ञान ॾिनो अथई, असां ॿियनि खे ॿुधायूं त हुननि जो बि 21 जीवन जो उन्हनि खे बि वरितो मिली वेंदो। हिन रीति गायन आहे। पर हिते कुमार कुमारियूं सभी ही ज्ञान ॾींदियूं आहिनि। जेको बि हिक ॿिए खे ज्ञान ॾींदो स्वर्ग जो वरिते जो हक़दार ठाराईंदो, परमात्मा जी मत ॾींदो, उहो हुननि जे 21 जन्मनि जो उद्धार कंदो। हर हिकु सम्झो कि मां बाबा जो ॿार आहियां, मां त आत्माउनि जो बाप पारलौकिक बाप आहियां। हाणे मां तव्हांखे ॾाढी ज़बरदस्त कमाई कराइणा आहिनि। बाबा चए थो पुरुषार्थ कंदा हलो, हाणे बीहो न। ॻाल्हि त ॾाढी सहज आहे न। सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। एतिरी सहज ॻाल्हि बि माण्हुनि जी बुद्धि में नथी वेहे। छो जे देह खे ॾिसण, देह अभिमान जी आदत पइजी वई आहे न। इन करे इहा ॻाल्हि माण्हुनि खे अभ्यास करण में महिनत थी कर पए। तव्हांखे बाप खे यादि करणो आहे, शरीर जो भान छॾिणो आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां गुरूअनि खे यादि कंदा आहियो। ॾाढा माण्हू गुरूअनि जो चित्र ठाहे करे पंहिंजे गले में पाईंदा आहिनि। गुरू पंहिंजो चित्र ठाहे शिष्यनि खे ॾींदा आहिनि, गले में विझो। हाणे बाबा चए थो मां त तव्हांखे ईअं नथो चवां, मां त चवां थो सॼो ॾींहुं मूंखे पाण सां गॾु रखो, उथो वियो खाओ पीओ मूंसां गॾु करो। अहिड़ा ॾाढा आहिनि जो पंहिंजे पति जो बि चित्र गले में विझी छॾींदा आहिनि, पति खे बि गुरू सम्झंदा आहिनि। हाणे बाबा चए थो हिन दुनिया जा जेका गुरू आहिनि या पति गुरू आहे उहो तव्हांजो उद्धार त करे न सघंदो। करे तव्हांखे हिन जन्म में सुख ॾींदो, हिन जन्म जा दुखनि में तव्हांजो साथ ॾींदो, पर तव्हांजा दुख त दूर न करे सघंदो आहे न। तव्हांखे तव्हांजी आत्मा खे पावन त न ठाहे सघंदो आहे न। तव्हांखे अॻियां जीवन जे लाइ कोई गारंटी ॾेई सघंदो आहे तव्हांजो गुरू या पति गुरू? माण्हू जो पंहिंजे पति खे गुरू सम्झी वेठा आहिनि या जिस्मानी गुरू बि कंदा आहिनि माण्हू ॾाढा। हाणे उहो गुरू त हिन जन्म जो ई उद्धार थो करे न, त बि दुख त अचे थो न। लेकिन परमात्मा बाप खे अगरि गुरू सम्झी करे हलंदव, हुनखे पंहिंजे पति सम्झी करे हलंदव त इहे सतगुरू, इहे परमात्मा गुरू त तव्हांजे 21 जन्मनि ताईं तव्हांखे सुख शांति मिलंदो, हुनजी गारंटी थो करे। उनखां बि पोइ द्वापर कलयुग में बि तव्हांखे ॿियनि जे हिसाब सां घटि दुख थींदो सही।
लेकिन ॿियनि जे हिसाब सां घटि दुख थींदो। त अहिड़े गुरू खे सदा साथ रखूं न। वो पति गुरु त हिन जन्म में कॾहिं बि साथ छॾे सघंदो आहे। जिस्मानी गुरु बि कॾहिं बि शरीर छॾे करे हली थो वञे, पोइ तव्हांजो केरु उद्धार कंदो? पर ये परमात्मा सतगुरु त तव्हां सां सदा ई रहंदो। ये चवंदो आहे जॾहिं मां वेंदमि त तव्हां सभिनि खे वठी वेंदमि, हिक खे बि न छॾींदमि। मां अहिड़ो सतगुरु आहियां जो सभु ईंदो आहे त सभिनि आत्माउनि खे दुख शांति सां मुक्त करे पाण सां गॾु वठी ज़रूर वेंदो आहे। सिर्फ़ु मां त चईंदो आहे, मां त तव्हांखे इहो बि नथो चवां की मुंहिंजा पेर पओ, मुंहिंजे अॻियां मथो टेको। माण्हू पंहिंजे गुरूअनि जा पेर पाईंदा आहिनि, मथो टेकंदा आहिनि, पर परमात्मा सतगुरु त चए थो की तव्हां त मुंहिंजा ॿार आहियो। मां छो चवां मुंहिंजे अॻियां घड़ी घड़ी मथो टेको, हथ जोड़ो? न, मां तव्हांजो पीउ बि आहियां, टीचर बि आहियां, सतगुरु बि आहियां। मां त सिर्फ़ु चईंदो आहे स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो। बाबा चईंदा आहिनि हाणे तव्हांखे आत्म अभिमानी ठही करे ज्यादा मुख सां न ॻाल्हाइणो। हाणे वाचा सां परे रहो, जेतिरे कम जी ॻाल्हि हुजे ओतिरो ॻाल्हायो, बाक़ी शांत रहो। प्रतिज्ञा करो की बाबा असां तव्हांजी यादि में रहंदासीं, पवित्र रहंदासीं। पवित्र रही तव्हांखे यादि करे पंहिंजे जन जन्मांतर जे पापनि खे भस्म कंदासीं। कोई खे बि दुख न ॾींदासीं। सभिनि खां वॾो दुख ॾियण कहिड़ी ॻाल्हि आहे? काम कटारी हलंदा आहिनि। इहा आहे ई कंसपुरी। हिते हाणे परमात्मा कृष्णपुरी स्थापन करण आयो आहे। कृष्णपुरी में कॾहिं बि कोई बि काम कटारी न हलाईंदो आहे। काम कटारी हलाइण इहो हिन कंसपुरी में ई थींदो आहे। असुर आदि हिन ई दुनिया में आहिनि। हिन ई दुनिया में आसुरी स्वभाव संस्कार वारा माण्हू आहिनि। हिन ई दुनिया में कंस जहिड़ा माण्हू आहिनि। देवता आहिनि ऐं असुर वग़ैरह जी कोई लड़ाई न थी। देवताउनि जी दुनिया में कोई बि आसुरी स्वभाव संस्कार वारो मनुष्य न हूंदो आहे। कोई बि कंस जहिड़ो माण्हू सत्युग की दुनिया में हूंदो ई न आहे। पांडवनि कौरवनि जी लड़ाई बि कोई न लॻी हुई। हे त मनुष्य पंहिंजे हिसाब सां अलाए कहिड़े कहिड़े, परमात्मा त पांडव त परमात्मा जी साइड हुया न, उहो छो कंहिंसां हिंसा कंदा? बाबा चवनि था न देवता कंहिंसां हिंसा कंदा आहिनि न पांडव। हाणे तव्हां मुंहिंजे पंडे जा साथी पांडव आहियो न। सत्युग में तव्हां ई पांडव वञी करे देवी देवता ठहींदव। लड़ाई त यौवन ऐं कौरवनि जी थींदी। हाणे लड़ाई केरु करण वारो आहे? ॿाहिरि विदेश वारा भारतवासियुनि सां लड़ाई करण आया आहिनि न। बाबा चए थो उहो सभु लड़ाई करे हिक ॿिए खे ख़तमु करे छॾंदा ऐं तव्हांखे मुख में स्वर्ग जो मखण मिलंदो। तव्हांखे मां राज्य भाग्य ॾियण आयो। बाबा चए थो ॾिसो केॾी वृद्धि थींदी थी वञे न। ॿार दिन प्रतिदिन परमात्मा खे पहचाननि था। त बाबा चए थो मां केतिरो बछड़े वारो आहियां। मूंखे ॾाढा ॿार आहिनि। हाणे ब्रह्मा जी तन वैसे त पूरी दुनिया जी आत्मा ई मुंहिंजा ॿार आहिनि, पर हाणे ब्रह्मा जी तन में जो मां आयो आहियां, जो तव्हांखे ज्ञान थो ॿुधायां। हाणे मुंहिंजा केॾा ॿार वधंदा था वञनि न। कोटुनि में कोई में बि कोई मूंखे पहचाने सघंदो। मुंहिंजे हिन ज्ञान खे सम्झण जे लाइ ॾाढी सुठी बुद्धि खपे। परमात्मा जे मथां निश्चय खपे। जेतिरो मूंखे मुंहिंजे मथां निश्चय रखंदव, जेतिरो मूंखे पंहिंजो पीउ सम्झी करे हलंदव, ओतिरो तव्हांखे ज्ञान ॾाढी गहराई सां सम्झ में ईंदो वेंदो। ओतिरो तव्हांखे मूंखां वरसो मिलंदो रहंदो। मां तव्हांखे वरसो ॾियण आयो आहियां। ॿार कॾहिं बि जीवन में मुरझाइजो न। बाबा हाणे चए थो हाणे प्रतिज्ञा करो कि कॾहिं बि मां जीवन में मुरझाईंदमि न। सदा बाप जे मत ते हलंदमि। इहो शरीर त पुराणो आहे न, हिन में कुझु न कुझु त थींदो ई रहंदो आहे। पुराणी दुनिया जो इहो पुराणो शरीर आहे, परंतु इन शरीर खे बि सुठी रीति संभाल कंदे स्वयं खे आत्मा सम्झी मूंखे यादि कंदा हलो।
मां हाणे तव्हां सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति जो वरसो ॾियण आयो आहियां। मां गाइड ठही तव्हांखे हिन दुख जी दुनिया मां पहिरियों शांति जी दुनिया में वठी हलंदमि, पोइ हुतां खां तव्हां आपे ई सत्य की दुनिया में ईंदव। मां तव्हां सभिनि आत्माउनि जो पीउ आहियां। मनुष्य तन ही पैदा कंदो आहिनि, उहो त मनुष्य तन जी ही देखभाल करे सघंदो आहे, लेकिन आत्माउनि खे जेको दुख मिले थो, आत्माउनि जो जेको हिसाब किताब आहे उहो कीअं चुकतो थिए, उहो त परमात्मा भाव जी यादि सां ई चुकतो थी सघंदो आहे। हिन समय मां विश्व जी सर्व आत्माउनि खे दुखनि सां लिबरेट करण आयो। हिन समय ये पूरी विश्व हिकु शोक वाटिका ठहियल आहे, लंका आहे, ये पूरी विश्व ही रावण जो राज्य आहे। हिन पूरी विश्व में हाणे मां तव्हां ॿारनि द्वारा हिन पूरी शोक वाटिका जहिड़ी दुनिया खे अशोक वाटिका सां ख़ुशी वारी दुनिया ठाहिण आयो। मां हाणे हिन पूरी दुनिया जो रावण जी लंका आहे, हिनखे हाणे मां पूरी लंका में रावण खे ख़तम करण आयो। मां तव्हां द्वारा ॿारनि द्वारा हिन रावण खे पंहिंजी शक्ति सां ख़तम करण आयो। असां अहिंसक तरीक़े सां रावण सां विकारनि ते विजेता प्राप्त करो। रावण खे ख़तम करण लाइ कोई हिंसा न करणी आहे। बाबा चए थो कि जेका ॿार मुंहिंजो मददगार थींदा हिन शोक वाटिका खे अशोक वाटिका ठाहिण में, उहो ॿार सत्य की दुनिया जो सुख ॾिसंदा। बाबा चईनि कि ॾिसो, माण्हू अॼुकल्ह थोरो बि धनवान आहे त सम्झे थो असां त स्वर्ग में आहियूं, परंतु स्वर्ग कंहिंखे चइबो इहो बि मनुष्य खे न पतो आहे। स्वर्ग त उहो हूंदो आहे जिते दुख जो नाम निशान न हुजे। हाणे कलयुगी दुनिया पूरी थी वई, हाणे सतयुगी दुनिया अचण वारी आहे। हाणे मां वरी खां सतयुगी दुनिया जी स्थापना करण आयो आहियां। ये राजयोग मां तव्हांखे सिखायां थो। तव्हां आहियो राज ऋषि। राज ऋषि अर्थात मां आत्मा परमात्मा खे यादि करे स्वयं ते राज्य प्राप्त थी करा। कीअं? पवित्र रही करे। ऋषि हमेशा पवित्र हूंदा आहिनि। आत्मा खे खुद जी मन बुद्धि संस्कार और कर्मेंद्रियनि ते राज्य करण लाइ पवित्र रहणो आहे। दुनिया में त अनेक प्रकार जा हठयोगी ऋषि आहिनि, लेकिन राजयोगी ऋषि हिकु परमात्मा ही असांखे ठाहे सघंदो आहे। कृष्ण भी राजयोगी ऋषि न थी सघंदो। कृष्ण पंहिंजे पहिरें जन्म में राजयोगी ऋषि हुयो, राज ऋषि हुयो। हाणे वो कृष्ण जी आत्मा भी परमात्मा खां राजयोग सिखे थी न। तव्हां आहियो ब्रह्मा मुख वंशावली। कृष्ण जी आत्मा पंहिंजे पहिरें जन्म में कलयुग जे अंत वारे जन्म में ब्रह्मा जो पाठ वॼाईंदी आहे। उहो ही आत्मा सत्युग में वञी कृष्ण जो पाठ वॼाईंदी आहे। हाणे मां हिते अची करे यज्ञ रचियो। इहो यज्ञ हाणे मां ब्रह्मा द्वारा रचियो आहे। यज्ञ खे संभालण लाइ ब्राह्मण बि खपनि न। इन करे मां जॾहिं हिन जे तन में आयमि त हिन जो नाम ब्रह्मा रखियो। ऐं तव्हां सभिनि ब्राह्मण ब्राह्मणियुनि खे एडॉप्ट कयो आहे। मां केतिरो वॾो सेठ आहियां। मां परमात्मा सेठ हाणे वॾो वॾो यज्ञ रचियो आहे। हिन यज्ञ में पूरी पुराणी दुनिया जी सामग्री स्वाहा थी वेंदी। बाबा चए थो हाणे हिन यज्ञ में पूरी पुराणी दुनिया जी सामग्री स्वाहा थी वेंदी। मां यज्ञ रचियो ई आहे हिन दुनिया में जेका दुख आहिनि उन्हनि खे ख़तम करण लाइ। हिन दुनिया में स्वर्ग जी स्थापना करण लाइ मां हाणे हिते ब्रह्मा जे तन में अची करे यज्ञ रचियो। हाणे जेको मुंहिंजी मददगार ठहींदो उन्हनि खे जेतिरो सुठी रीति मूंखे मददगार ठही करे हिन यज्ञ जी संभाल कंदो, उनखे मां ॾाढी वॾी दक्षिणा ॾींदमि। दक्षिणा छा मिलंदी? स्वर्ग जी बादशाही।
सभिनि खां वॾी बेस्ट रईस आहे। ब्राह्मण ही पोइ देवता ठहींदा आहिनि, चाहे सूर्यवंशी ठहो चाहे चंद्रवंशी। बाबा चईंदा आहिनि तव्हां पुछी सघंदा आहियो। कई ॿार बाबा खां पुछंदा आहिनि, बाबा असांजी हाणे आत्मा जी स्थिति छा आहे? त बाबा झटि ॿुधाए छॾंदा। बाबा चईंदा आहिनि तव्हां ॾिसो तव्हांखे केतिरी ख़ुशी थी रहे सॼो ॾींहुं। जेतिरो जेतिरो असांजी परमात्मा खे यादि कंदे कंदे असांजी आत्मा स्वच्छ थींदी वेंदी न, त असांजे जीवन में ख़ुशी वधंदी वेंदी। उन हिसाब सां मतिलबु असां अॻियां वधूं था। हाणे सदा इहा बुद्धि में रखो कि हाणे कलयुग पूरो थी वियो, हाणे सतयुग आयो की आयो। अच्छा, मीठी मीठी सिकलती ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे पंहिंजी अनादि संस्कारनि खे इमर्ज करे सर्व समस्याउनि सां पार थियण वारा उड़दा पंछी ॾिठो। बाबा चए थो सदैव यादि रखो कि मां निराकार ज्योति बिंदु आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। मां परमधाम निवासी परमात्मा जो ॿार आहियां ऐं मुंहिंजा निजी संस्कार आहिनि शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्तियों, गुण। अगर सदा पंहिंजा ये निजी संस्कार यादि रहियो त तव्हां पंहिंजे जीवन में हर समस्या खां सहज ई पार थी वेंदो। हाणे सदा ये यादि रखो कि मुंहिंजा संस्कार ये आहे शांत रहण, प्रेम व्यवहार सां रहण, ख़ुशि रहण, सदा शुद्ध रहण, सदा शक्तिशाली रहण, सदा ज्ञानवान थी करे रहण। त असां सर्व समस्याउनि खां परिस्थितियुनि खां सहज ई पार थी वेंदासीं। स्लोगन आहे हर कदम में कल्याण समझी हर आत्मा खे शांति जी शक्ति जो दान ॾियण ही सच्ची सेवा आहे। हर समय कोई आत्मा कीअं बि तव्हां सां व्यवहार थी करे, लेकिन असांखे हुनखे शांति जी शक्ति ॾियणी आहे। ये ही सदा समझो कि मां परमात्मा सां गॾु आहियां त मुंहिंजे जीवन में जो बि ॻाल्हि अचे थी उन में कुझु न कुझु कल्याण ही समायल आहे। सदा ये स्मृति में रखी करे हुन आत्मा खे बि असांखे शांति जो दान ॾियणो, हुनजे लाइ बि कुझु ग़लति न सोचणो, हुनखे बि शांति जो, सुख जो, शक्तियुनि जो दान ॾियो। इहे ही सच्ची सेवा आहे। बाबा चए थो अगरि तव्हांखे सेवा करणी अथव त सभिनि जे लाइ सुठो सोचो। इहे ही छा आहे? सच्ची सेवा आहे। छा